मीरपुर ख़ास जे इलाइक़े बीलाबाद जे रवासिन आशा बैंक ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टाइम्स टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिकु लॉकडाउन ऐं ॿियो आशा बैंक वारनि अची जीअण जजाल करे छॾियो आहे। किस्त न मिलण जे करे घर जो सामान खणण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं खां लॉकडाउन थियो आहे उन ॾींहं खां वठी असां बेरोज़गार आहियूं। असांजी औरतुनि आशा बैंक खां पैसा खया, हर महीने जी किस्त बि अदा कई। हाणे असां बेरोज़गारी सबबु किस्त अदा कोन था करे सघूं। उन ते आशा बैंक जे अमले असांजी औरतुनि खे धमकी ॾींदे चयो आहे त अगरि अव्हां किस्त अदा न कई त असां तव्हांजे घरनि जो सामान खणी वेंदासीं। उन्हनि वधीक चयो त हुकूमत जे तरफ़ां ग़रीब माण्हुनि लाइ 3 महीननि ताईं कर्ज़ न अदा करण जी मोहलत ॾिनी वई आहे। पोइ बि आशा बैंक जे अमले धमकी ॾींदे ॿुधाइनि था त 2 ॾींहंनि जे अंदरि अगरि किस्त अदा न कई त असां तव्हांजे मथां FIR कराईंदासीं। उन्हनि आला इख़्तियारनि साईं मुराद अली शाह, सेठ हरीराम ऐं ज़ुल्फ़कार अली शाह खे अर्ज़ु कयो त ख़ुदारा लॉकडाउन जे सबबु असां बेरोज़गार आहियूं। असांखे आशा बैंक जे अमले खां 3 महीननि लाइ मोहलत कराई वञे जीअं असां सुख जो साह खणी सघूं। ख़ुदा बख़्श चौहान, सिंध टाइम्स टीवी, मीरपुर ख़ासि।